जर्रे जर्रे जिया खबर लजपाल खे शान सजण जो ज़ोर शहानो ग़ैब इल्म जो आहे खजानो शान सजण जो ज़ोर शहानो ग़ैब इल्म जो आहे खजानो गंज मिलियल गंजवाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे केवल चुरे थी सोबो ॾिसे थो रात अकारी पोइ ॾिसे थो तुंहिंजे मुंहिंजे हर हाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे ॾिस अख्तियार हीअ आलिय शान मूं ॾे मुहड़ करे ॾे आज़ान ॾिस अख्तियार हीअ आलिय शान मूं ॾे मुहड़ करे ॾे आज़ान हुक्म कयां बिलाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे काबा जो अदा आहे काबो बीबी बतूल जो प्यारो बाबो काबे जो अदा आहे काबो बीबी बतूल जो प्यारो बाबो प्यारो अथई ज़ुलजलाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे केवल चुरे थी सोबो ॾिसे थो रात आकारी पोइ ॾिसे थो तुंहिंजे मुंहिंजे हर हाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे तोणे हज़ारे मेल आदूर झटपट मातब मुंहिंजो हुज़ूर तोणे हज़ारे मेल आदूर झटपट मातब मुंहिंजो हुज़ूर सुणे थो हर सवाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे छा छा लिखां एॾो इल्म त कोन्हे जामिया वारो कलम त कोन्हे छा छा लिखां एॾो इल्म त कोन्हे जामिया वारो कलम त कोन्हे हथ में मीरुल गिलाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे केवल चुरे थी सोबो ॾिसे थो रात आकारी पोइ ॾिसे थो तुंहिंजे मुंहिंजे हर हाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे ज़रे ज़रे जिया खबर लजपाल खे